घट कयूं ज़लील कयूं सन अल्लाह वारनि जो मक़सदु हूंदो आहे त मन कंहिं इंसान खे हिदायत नथी को सिधी राह ते अचे। साईं इमाम सिद्दीक़ रहमहुल्लाह जन फरमायो त अदा शाह साहब रिज़्क़ मुंहिंजो न आहे, हे रोज़ी रिज़्क़ मुंहिंजो न आहे, मां ख़ादिम आहियां। रिज़्क़ आहे अल्लाह जो। तंहिंजे करे मां जॾहिं क़यामत में रब जी बारगाह में ईंदुमि, मुंहिंजो रब मूंखां पुछंदो त मोहम्मद सिद्दीक़ तूं इहो रिज़्क़ रोज़ी मुंहिंजो कंहिंखे खाराई? आया जंहिं इंसान निमाज़ पढ़ी उनखे रिज़्क़ खाराई, या जंहिं बे निमाज़ न पढ़ी मां रब खे यादि ई न कयईं तूं उनखे बि रिज़्क़ खारायो? पोइ जेकॾहिं रब साईं मूंखां पुछे मां रब खे छा जवाबु ॾींदुसि? बाक़ी रहियो तूं जेका ॻाल्हि थो करे त रब साईं मूंखे खाराए थो, अदा असांखे त हक़ु कोन्हे असां अलाह खां पुछूं। ख़ुदि क़ुर पाक थो फरमाए ला युसअलु अम्मा यफ़अलु वहुम युसअलून। रब खां केरु पुछे, उहो त मालिक आहे। तव्हां असां आम राज भाग हूंदा आहियूं, को सरदार हूंदो आहे, को ज़मीन जो कंहिं दुकान जो मालिक हूंदो आहे, मालिक जी मर्ज़ी आहे, जंहिंखे शइ खणी ॾे, जंहिंखे ॾे, जंहिंखे न ॾे। त उन सॼे त सकोले चयो साईं पोइ मूंखां बि रब पुछंदो क़यामत जे ॾींहुं अचे। हा भाउ रब साईं तोखां बि पुछंदो त बाना मुंहिंजो रिज़्क़ त खाधी, मां रब खे सजदो कई आहे न? चइजे पोइ भला तरसो वुज़ू कयां, वियो वुज़ू करण ऐं अची निमाज़ पढ़े उन अल्लाह वारे जे हिकिड़े जुमिले सां पको नेक निमाज़ी तहजद गुज़ार बंदि थी इंसानो अल्लाह सां ताल्लुक़ अचे। असांजे हज़रत बंदन रहमहुल्लाह जे वक़्त में दरगाह हाले शरीफ़ ते फ़क़ीरनि अची शिकायत कई, साईं हिकिड़ो शख़्स आहे फ़क़ीरनि जूं चौपड़ियूं थो चोराए, चौपड़ियूं थो खणे। पोइ हज़रत साईं जन फरमायो त पुट तव्हां बाक़ी शादी का रहो था, जेके राह फ़क़ीर हुया हुते दरगाह शरीफ़ ते, तव्हां पुट शादी का रहो था, ॾिसो सो वठो। पोइ फ़क़ीर ताड़ में वेठा, उहो शख़्स छा करे चौपर खणी करे झंगु हूंदो ॿाहिरि वञे खॾ फोटे, पोइ चौपर उन में मिटी में पूरे करे मथां बदिलो पाणी जो हारे, वॾो चोर होशियारु हुया, मथां पाणी हारे अची पोइ हिनखे वठी आया हज़रत साईं वॾनि साईं हमादुल्लाह साईं रहमहुल्लाह जी ख़िदमत में। चयो साईं हीअ आहे चोर, हे चौपड़ियूं खणंदो आहे। हज़रत साईं जन फरमायो न पुट हिनखे चोर न चओ, हिनखे चोर न चओ, इहो चोरी खां चौपर न खणंदो आहे, इहो इन जे करे हिते जुती खणंदो आहे फ़क़ीरनि जी त हे फ़क़ीर जे दरगाह ते आया आहिनि, हिते तव्हांजो मक़सदु आहे नमाज़ पढ़णु, ज़िक्र करणु, हिते निंड करणु न आया हो त राति जे वक़्त में पंहिंजे रब खे यादि कयो, ज़िक्र कयो, पोइ तव्हांखे होशियारु करण खां चौपर खणंदो आहे, चोरीअ जे इरादे सां चौपर न खणंदो आहे। हाणे उहो चोर थो चवे त मूंखे शर्म लॻी थी, मां चोरीअ जे ख़्याल सां जो चौपर खणा ऐं हे अलाह वारो मूंखे काॾे थो छिके वञे। अलाह वारो ज़ुबान सां एतिरा लफ़्ज़ बि बर्दाश्त नथो करे। हज़रत साईं हथ ते तौबा कयईं, इन चोरीअ जे अमल जे करे अलाह साईं उनखे नेक निमाज़ी तहज्जुद गुज़ार ज़ाकिर बंदि थी। अलाह सां ताल्लुक़ वॾी शइ आहे मुस्लमानो। तंहिंजे करे अलाह से फरमायो या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम, ऐं इंसानो तव्हांजी ज़िंदगी जो मक़सदु आहे मां अलाह सां ताल्लुक़। इंसानो रब सां ताल्लुक़ वॾी शइ आहे, अलाह जो ख़ौफ़ वॾी शइ आहे। पंहिंजे दिलि में अलाह जो ख़ौफ़ पैदा कयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजी नियाणी बीबी आयशा सिद्दीक़ा खे फरमायो या बुनयत इन लिसानी औरतनि अल मवालिद, ऐं आयशा मूंखे सभ खां वधीक जेको सदमो थिए थो पंहिंजी ज़ुबान जो थिए थो, जो अबू बकर जे ज़ुबान खां घणा गुनाह थिया आहिनि। इन लिसानी औरतनि अल मवालिद, मुंहिंजी ज़ुबान मूंखां गुनाह घणा कराया आहिनि। ऐं तव्हां सां इंसान कचहरीअ में मजलिस में हिनखे नफ़रत असां मुस्लमाननि में छो आहिनि, बिरादरनि में, ख़ानदाननि में, जमायतनि में ज़ुबान जे करे न। इंसानो अल्लाह जे रसूल फरमायो हल यकुफ़ु नास फिन्नार अला वुजूहिहिम इल्ला हसाइद अलसिनतिहिम, घणा इंसान जहन्नम में ज़ुबान जे करे वेंदा। तंहिंजे करे पंहिंजी ज़ुबान जी इंसान हिफ़ाज़त करे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु अल्लाह जो ख़ौफ़ चाहे, हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु आया, जॾहिं वफ़ात थी थिए अञा होश आहे तबियत में, मिज़ाज में, त उन पेशानीअ खे बोसो चुमी ॾिनी। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास चए मसर अल्लाह बिकल अमसार फतह अल्लाह बिकल फुतूह, ऐं उमर तोसां दीन खे चार चंड लॻा, वॾो मस्जिदनि जो बुनियाद पियो, वरी क़ुर जी तालीम तव्हांजी ख़िलाफ़त में आम थी, तव्हां अलाह जे क़ानून खे दुनिया ते नाफ़िज़ कयो। फतह अल्लाह बिकल फुतूह, कैसर और इसरा जहिड़ियूं सल्तनतूं तव्हांजी हुकूमत में शिकिस्त खाधऊं ऐं इस्लाम बुलंद थियो।
हज़रत उमर शाह जन जे अखियुनि मां ॾुक पे आया, लेकिन फरमायो ऐं अब्दुल्लाह मां उमर एतिरो नादान बेवकूफ़ न आहियां जेको तुंहिंजे तारीफ़ ते ख़ुशि थियां, उनखे दुआ कर त उन जो रब मूं खां राज़ी थिए, मुंहिंजो रब मूंखां राज़ी थिए। छा साहबा जी ज़िंदगी आहे। हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबी फरमाइनि था लो अक़ामनी अल्लाहु बैनल जन्नत व बैनन नार फलम अक़ूल बिमुसल्ली, जेकॾहिं सॼे पासे खां जन्नत हुजे, खबे पासे खां जहन्नम हुजे ऐं विच में मां उस्मान बीठो हुजां ऐं रब साईं मूंखां दुनिया जो हिसाब किताब वठे ऐं उस्मान जेका तोखे दुनिया जी ज़िंदगी ॾिनी हम हाणे घड़ीअ घड़ीअ जो हिसाब ॾे, फलम अक़ूल बिमुसल्ली, फरमाइनि था मूंखे यकीन कोन्हे उस्मान जो फ़ैसिलो काॾे थींदो, आया जन्नत ॾे थींदो या जहन्नम ॾे थींदो। इहो इल्मु रब खे आहे। इंसानो पंहिंजे नेकीअ ते फ़ख़्रु न कजे, तंहिंजे करे अॻियां भला रमज़ान शरीफ़ जो महीनो अचे थो, रब खे राज़ी कजे, नेक अमलनि जी रब खां दुआ घुरिजे, अल्लाह सिर्फ़ु असांखे तौफ़ीक़ ॾे। असांजे उज़वनि ते दिलि ते गुनाहनि गंदगियुनि जा जेके पर्दा आहिनि, रब तूं क़ुरान सां असांखे शौक़ अता फरमा, नमाज़ जी तौफ़ीक़ अता फरमा, ज़िक्र जी तौफ़ीक़ अता फरमा, नेक अमलनि जी तौफ़ीक़ अता फरमा। ऐं अल्लाह जी रहमत खुशादी आहे। अल्लाह करीम तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल